मेहमाननि जे लाइ असीं रवायती तौर ते जंहिं सकाफ़ती अदरक खे पेश कंदा आहियूं, उहा तरतीब उहा सुखड़ी अॼु हिते हिन असांजे इदारे जे तरफ़ां बि महिमाननि जे लाइ आहे। सो अदरकनि जे तोहफ़नि जे लाइ असांजे चीफ गेस्ट डॉक्टर अहमद अली शाह साहब, जेके असांजे हिन तक जा MPA बि आहिनि, खेनि अदरक जे तोहफ़े ॾियण जे लाइ गुज़ारिश कंदुसि गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारे जे प्रिंसिपल मोहतरम नज़ीर अहमद खोसे साहब जिन खे हू अदरक जो तोहफ़ो शाह साहब जिन खे पेश कनि। मेहरबानी। असांजे ॿिए महिमान प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अब्बासी, रीजनल डायरेक्टर कॉलेजिस सखर रीजन, खेनि अदरक जे तोहफ़े जे लाइ प्रोफेसर अब्दुल रशीद दाहिरी साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त हू स्टेज ते अचनि ऐं अदरक जो तोहफ़ो कॉलेजिस जे डायरेक्टर प्रोफेसर अल्ताफ़ अब्बासी साहब जिन खे पेश कनि। रशीद दाहिरी साहब अदरक जो तोहफ़ो असांजे महिमान प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अब्बासी साहब खे पेश कयो। ऐं हिकु अदरक जो तोहफ़ो असांजे कॉलेज जे प्रिंसिपल जे लाइ बि आहे। मां पंहिंजे इदारे जे प्रोफेसर मोहम्मद सफ़र सहिते खे सॾु कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं अदरक जो तोहफ़ो प्रोफेसर नज़ीर अहमद खोसे साहब जिन खे पेश कयो। तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग